जॾहिं आऊं तोखे ख़ातिरी कराए चुको आहियां त आऊं तोसां हर हाल में कढायां त पोइ तूं डिॼी छो थो? सरदार साईं ख़ौफ़ वारे ॾींहं ते हे बंदो जाओ ई न आहे। महिरबानी करे मूंखे ॿीहर अहिड़ो तानो कॾहिं बि न ॾिजो। हा त पोइ बाबा वञी घुम फिर। सरदार बिजार ख़ान ॼाणे आऊं ॼाणा। वञ तूं, शाबाश, घुम फिर। ऐं मूं सूबेदार बच्चल ख़ान खे बि चई छॾियो आहे, जेके हथियार बंद न ॻोठ ते काहे आया हुआ उन्हनि खे हथ करे लाकब में काहे हणे। सरदार साईं सूबेदार मुंहिंजी घुर कई आहे छा? सूबेदार बच्चल आहे त पंहिंजो माण्हू, पर हुन ते एतबार नथो करे सघिजे। छा सम्झई? हिन जो मतिलबु सरदार साईं तव्हां चओ था त न घुमण फिरण में थोरो एहतियात। हा, पर मूंखे नथो लॻे त सूबेदार हरू भरू तो में हथ विझंदो। सरदार साईं मूंखे इजाज़त। ठीकु आहे, हाणे तूं भले हल। आऊं सरदार बिजार ख़ान सां ॻाल्हायां थो। जेकॾहिं हू ठाह जे मुंहुं आहे त पोइ सोचींदासीं बि ऐं तोखे इतलाह बि कंदुसि। हाणे तूं हल भले। शाबाश। साले मोड़ाण वारो बिल्कुलु न आहे। आऊं सोढे खे चई छॾियां त पंहिंजा हमरा तयारु करे छॾे त जीअं ॻोठ ते हमलो न थिए ऐं का अणथियणी न थी पवे। इन करे दुश्मन खे मुंहुं ॾियण जे लाइ हर वक़्तु तयारु रहे। महाराज कर ख़बर बिजार ख़ान जो रात वारो प्रोग्राम जो केटी पे निकतो सो आहे या कैंसिल थी वियो? जान रोकी खां सवाइ मुझी केड़ी जिंदगी चाहिए? तोखे खबर है रात जो भी मां बल्ब बारे पो सुम्हंदो आहियां। ईअं मूंखे निंड कोन ईंदी आहे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।